वताए फ़क़ीर सां माणस शिकायत कई त अबा तुंहिंजे अचण जो न परो न पतो, मां तो लाइ मानी पचाए थी रखां त कुता खयूं था वञनि। जे कोठीअ खे हुजे हा दरवाज़ो त कड़ो ॾेई सांढे रखी छॾियां हा, पोइ भले अवेल सवेल घर अची त पंहिंजी मानी खाई हा। दोस्तो, गुज़ारिश कंदासीं त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾु बेल आइकन बटण ज़रूरु प्रेस कजो जीअं तव्हांखे वक़्त सिर असांजा वीडियोज़ मिली सघनि। दोस्तो, ॻाल्हि था कनि त वताए फ़क़ीर सां माणस शिकायत कई त अबा तुंहिंजे अचण जो न परो न पतो, मां तो लाइ मानी पचाए थी रखां त ॻोठ जा कुता खयूं था वञनि। जे कोठीअ खे दरवाज़ो हुजे हा ऐं उनखे वरी कड़ो लॻल हुजे हा त मानी संभाले रखिया हा, ऐं पोइ भले तूं जंहिंमहिल बि अची हा अवेल सवेल देर मदार त अची ऐं पंहिंजी मानी खाई हा। वताए फ़क़ीर पंहिंजी माउ खे चयो त हाणे जो हाणे अमां इझो थो दर खणी अचां। तकिड़ो वियो ऐं मस्जिद जो दर पटे घर खणी अची पंहिंजी कोठड़ीअ खे हणी छॾियईं। मस्जिद जो मुला जो निमाज़ जे लाइ मस्जिद आयो त मस्जिद जो दर आहे ई कोन। दर जो मौलवीअ पटियल ॾिठो, कंहिं ॻाल्हि ॿुधायसि त दर वताए फ़क़ीर खणी वियो। मुला खे ॾाढी कावड़ आई ऐं वताए फ़क़ीर त इंतिहाई कावड़ियो। कावड़ मां तिखो वताए फ़क़ीर जे सिधो घर आयो। सॾु करे चयईंसि त फ़क़ीर तूं त हाणे माॻे ई अरकाननि मां ई निकिरंदो थो वञे, तो में त का फ़ज़ीलत ई कान्हे, तो में त को हया शर्म ई कोन्हे। ख़ुदा जे घर मां ख़ुदा जो दरवाज़ो पटे हलियो वएं, अची ऐं पंहिंजे घर ते हयो अथई। वताए फ़क़ीर चयो त शर्म त घणो ई आयो, पर मानी कुता पे खायो विया। सोचियुमि त जॾहिं मूंखे दरवाज़े जेतिरी तौफ़ीक़ थींदी, हिमत ऐं ताक़त थींदी, तॾहिं दरवाज़ो वापसि मस्जिद में हणी ईंदुमि। अलाह खे पंहिंजो दरवाज़ो अलाह जे दर जे लाइ, अलाह जे घर जे लाइ ॾेई ईंदुमि, छो त मूंखे तौफ़ीक़ ॾियण वारो, दरवाज़ो ॾियण वारो, घर ॾियण वारो त उहो ई अलाह आहे। खेसि ख़बर आहे त वताए फ़क़ीर वटि दर कोन्हे। ॿियो त ठहियो दर न हुजण करे मानीअ जे लाइ बि मोहताज आहियां। मुला चयो त आऊं दर लाहियो थो वञां। वताए वराणियो त दर उहो लाहींदो जंहिंजो आहे, बाक़ी तूं ॿुधाए तुंहिंजो साणस कहिड़ो लाॻापो आहे, कहिड़ी तुंहिंजी उन सां मिटी माइटी अथई, या तोखे ख़ुदि पाण चयो अथसि त मूं में सघ कान्हे, तूं वञी वताए खां रिड़ी गिरी ऐं झेड़ो करे दरवाज़ो छॾाए अचु। एतिरे में माण्हू अची गॾु थिया। मुला इंतिहाई कावड़ मां वताए खे गारियूं ॾियणु ऐं विफलणु लॻो। वताए फ़क़ीर वराणियो त हिन खे झलियो, मूं हिन जो को बि ॾोह नाहे कयो। हीउ पाण खे सुरखरू करण लाइ ख़ुदा जो पंहिंजो पाण खे एवज़ी पियो सम्झे। मूंखे ख़ुदा ॾींदो त दर वापसि ॾेई ईंदुसि, हींअर कुझु बि न वरंदुसि। अहिड़ी तरह वताए फ़क़ीर ऐं मुला जो पाण में तिखियूं मिठियूं ॻाल्हियूं थियूं, पर मुला वापसि हलियो वियो। दोस्तो, इन तरह जूं वधीक वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं तव्हांखे असांजा वीडियोज़ कीअं था लॻनि, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा।